सिंधी क़ौम खे छा मैसेज ॾियणु चाहियो? मां सिंधी क़ौम खे इहो मैसेज ॾींदुसि त शहीद सिंध बशीर ख़ान कुरैशी सिंध तां सिंधी क़ौम तां पंहिंजो सिर घोरे वियो आहे ऐं अॼु इहो वक़्तु आहे जो सिंधी क़ौम अॼु उथी बीहे उन शहीद बशीर ख़ान कुरैशी वारी जेका जदोजहद आहे उन रहबर सिंध साईं जीअं थे जा अदम जदद वारी जेका जदोजहद आहे उन में पंहिंजनि जी मालिकी कजे, पंहिंजनि जी वारसी कजे। हिन वक़्तु सिंध तमामु ॾुखे दौर मां गुज़री रही आहे। चारो तरफ़ वालार आहे, हिन तरफ़ धारियुनि जी यलगार आहे ऐं हिन तरफ़ वसाइल जा उहा कब्ज़ो कयो पिया वञनि। हिन वक़्तु जेको तेल वारो इंटरनेशनल मामिलो आहे उन में तव्हां ॾिठो हूंदो त तेल 133 खूह जेके आहिनि से सिंध मंझि आहिनि, जॾहिं त ॿियनि सूबनि में तेल जो को वजूद ई कोन्हे। सोन सिंध में आहे, गैस सिंध में आहे, कोयलो सिंध में आहे ऐं असांजा जबल कारूंजर आहे, असांजा वसीला आहिनि, असांजो समुंड, असांजा ॿेट उहे सभु कब्ज़ो थी रहिया आहिनि। ऐं इहा जेका जदोजहद जेका शहीद बशीर ख़ान कुरैशी धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ कई हुई ऐं पंहिंजे वसीलनि जी मालिकी लाइ उन लाइ अचो गॾु थियूं, उन लाइ जदोजहद कयूं। छो त हिन वक़्तु असां न गॾु थियासीं, गॾियल जदोजहद जी दिलि आहे, असांजो वजूद आहे। तंहिं करे इहो बशीर ख़ान कुरैशी जेका जदोजहद आहे, तव्हां ॾिठो हूंदो 23 मार्च 2012 में लखे माण्हू अची गॾु थी करे सॼी दुनिया खे ॿुधायो त कराची सिंध ऐं सिंधियुनि जी आहे। तंहिं करे इहा शहीद बशीर ख़ान कुरैशी वारी जदोजहद जेका आहे उन ते अमल कंदे अची सभु सिंधी पाण में गॾु थियूं ऐं जदोजहद